عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. समूरा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन। हुजूर आए तो सरे आफरीनश पा गई दुनिया, अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। बुझे चेहरों का जंग उतरा, सुते चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों को जीने का शऊर आया। क्योंकि सर से लेकर पांव तक तनवीर ही तनवीर है। मुँह से जो निकले जुमला कुरान वो तकरीर है। सोचती है दिल में दुनिया मुस्तफ़ा को देख कर, वो मुसव्विर कैसा होगा जिसकी ये तस्वीर है। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम, सामीन एज़ाम, पन्नू आकिल, गोठिन जुम्मो भुट्टाजा, बाशऊर बहादुर मुवहिद मुसलमान और मुख्तलिफ गोठन शहरन वाहन वस्तन खां आयल मेहमान। क़ुरान करीम जे आयात करीमहन मंझां हिकिड़ी आयत तिलावत कई। शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो आ, ईंदड़ महीनो रमज़ानुल मुबारक जो आ, सीज़न जो महीनो आ, लेकिन कमाइण जो महीनो आ, इस्तिग़फ़ार तौबा जो महीनो आ। अलाए या नसीब। अब इन के साफ़ रख थोड़ो, लौट वारो बेला काॾे भॼी वियो आहे। पर तौबा जो दर खुलियल आहे, इंसान ॾाढो भुलियल आहे। ऐं आसान रब तरीक़ो हिन उम्मत जे मथां करे छॾियो आहे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत खां गुनाह थी वियो शिरक वारो, जो गाबे जी पूॼा कनि पिया, पोइ मुड़ी पिया, मुटी पिया, तौबा जे लाइ चवनि पिया। अल्लाह जो हुकुम इहो अची वियो आहे त कलीम इहे मैदान ते निकिरी अचनि, हिक ॿिए में तरारूं वहाइनि, हिक ॿिए खे क़त्ल कनि, पोइ मां अल्लाह राज़ी थींदोमान। शिरक जहिड़ो अज़ीम इन्हनि गुनाह कयो आहे। मैदान ते निकिरी करे हिक ॿिए खे तरारूं हलाए विढ़ी ख़त्म करे खोड़ जवान कुसी विया। जेके वञी बचा अल्लाह जो नबी उलुल अज़म नबी साहिब शरीयत जो मालिक
हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा रब काफ़ी हिक ॿिए जे तरार जे ज़िद में अची विया जेके बच्चा मौला हाणे इन्हनि जी पारत आहे। अल्लाह से फरमायो कलीम रोकेनि पुट साफ़ रखो हिनखे इको घटि करे सफ़ा रब साईं फरमायो कलीम जियो जलील हाणे रोकेनि जेके क़त्ल थी विया उहे मां अल्लाह खे प्यारा बणिजी विया उहे जन जा किरदार थी विया उन्हनि जो मां अल्लाह ॾो माफ़ करे छॾियो आहे। रब दो फरमाए कलीम जेके बची विया हाणे इन्हनि खे चवजांइ सुधरी पेर खणनि वरी शिरक वारो गुनाह न कनि गुनाह खां बाज़ अचनि तौबा ताइब थियनि गुनाह जे वेझो न वञनि हेॾे तौबा जो मामलो इहो आहे। अॻियनि साबिक़ा उम्मतुनि ते नज़र कंदे गुनाह करण जे करे कंहिंमें हिकु गुनाह कंहिंमें ॿ गुनाह के ठगी कनि पिया। शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम हुई जंहिंमें तोर माप में ठगीअ वारो मर्ज़ हुन। नूह अलैहिस्सलाम जी क़ौम में शिरक वारो मर्ज़ हो। लूत अलैहिस्सलाम जी क़ौम में लिवादत वारो मर्ज़ हो। वो असहाबे सब्त वारा हुया जेके छंछर जे ॾियारे मच्छी मारण खां न मुड़िया उहे बची विया जेके रोकिन भी पया ॿियनि खे रोकिन भी पया बाक़ी कोनो किरदतन ख़ासिईन बांदर भोला थी विया। गुनाह कहिड़ो हो मच्छी मारण वारो गुनाह हुयो पर ॾींहुं उन्हनि पाण मुक़ररु कयो हो। उन्हनि चयो हो त असांखे हिकिड़ो ॾींहुं मुतअयन कयो ॾिनो वञे त जंहिं ॾींहुं असां फ़िक्र बि कयूं ज़िक्र बि कयूं। हालांकि मच्छी मारे खपाइनि न पिया पचाइनि न पिया हीलो बणाए करे गस ठाहे करे मच्छी फासाइनि पिया। उनमें गिरोह थी विया हिकिड़ा रोकिन पिया हिकिड़ा निभागा हुया जेके रुकिया न वञी मारनि पिया। हिकिड़ा सूफ़ी थी करे इबादत खाननि में तस्बीहूं खणी करे ज़िक्र में लॻा पिया हा। चंद माण्हू हुया जेके हुननि खे रोकिन भी पिया इन्हनि सूफ़िन खे भी चवनि पिया सूफ़ी चवनि पिया वञी धूड़ पाइनि असांजो को वास्तो कोन्हे को बाबा असां पंहिंजो ज़िक्र में लॻा पिया आहियूं असां न शिकार था कयूं न मारियूं था न खपायूं था। ख़ुदा जो कसम मां शिकार गुनाह को न हुयो शिकार करणु जाइज़ भी हुयो पर उन्हनि हिकिड़ो ॾींहुं मुंतख़िब कयो हो उन ॾियारे दुनिया जो कोई कमु कार हुननि खे न करिणो हो पर न मुड़िया उन ॾिहाड़े। रब साईं क़ुरान में मंज़र बयान कयो कूनो किरदतन ख़ासिईन बांदर भोला थी विया कंहिंजे मथां पत्थरनि जा मींहं वसी पिया के बुढ़ी लुढ़ी मरी विया। तौबा जो मामलो हेॾे इहो आहे। हिन पाक मुहम्मद जे उम्मत जे लाइ मामलो ॾाढो रब आसान करे छॾियो आहे। जे गुनाहगार केॾो बि आहे जेको गुनाह नज़र था कयूं अॻियनि नबियनि जे उम्मतुनि में हुया उहे सभु गुनाह असां में नज़र अचनि पिया। कूड़ असां में ठगी असां में फिराट असां में दोखो असां में व्याज असां में हराम खोरी असां में ज़िना खोरी असां में शराब खोरी असां में कहिड़े कहिड़े गुनाहनि जा ज़िक्र कजनि। ख़ुदा जो कसम आहे शिरक असां में ख़ुदा जो कसम आहे जेकॾहिं सभु ई गुनाह कंहिं बंदे हिकिड़े में आहिनि ज़िंदगी गुज़री वई आहे जवानी हली वई आहे पोड़प अची वई आहे बिस्तरे ते पियो आहे पोइ बि रब जी रहमत सॾींदी पई आहे रब जी रहमत ऐलान कंदी पई आहे। ओ ख़ुदा जा बाना नाम उमेद न थिजांइ मायूस न थिजांइ तौबा ताइब थींदो वेंदे तौबा कंदो वेंदे रब खां घुरंदे तौबा जो दर खुलियल थी छो त पैगंबर खे रब हुकुम कयो आहे कुल या इबाद
इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। रब तो फरमाए मुंहिंजा हबीब माण्हुनि खे मायूस न कजाएं, ना उमेद न कजाएं। केॾा बि गुनाह कया अथऊं माफ़ी घुरंदा मां अल्लाह सभु ॾोह माफ़ करे छॾींदो मान। पैगंबर पाक जे दौर ज़माने ते नज़र कजाएं, सॼी दुनिया में कुफ़र आ, शिरक आ, हर गुनाह उन्हनि में आ, पर अल्लाह तबारक व तआला मुहम्मद जहिड़ी नेमत मके माक में पैदा फरमाई आ। मुस्तफ़ा अची विया, अमड़ जे पेट मां ॼमी पिया। ख़ुदा जो कसम आ, कैसर किसरा जा कोंगरा किरी पिया। अम्मा आमना ते फरमाए शाम जूं माड़ियूं अखियुनि सां ॾिसां पई, काबे में जेके 300 बुत पिया किरी पिया, काबे मां ख़ुशी जा आवाज़ अची विया। उन वक़्त में माण्हू एॾा ज़ालिम हुया, दरंदा हुया, औरत खे इंसान समझंदा कोन हुया। पैगंबर पाक अची करे औरत खे इज़त ॾिनी आहे, मान मथां कयो आहे। साईं जन फरमायो आहे औरत खे तव्हां इंसान सम्झो ई नथा, मां मुहम्मद ॾसियांव थो जंहिं औरत मां तव्हां पैदा थिया हो या तव्हांजी अम्मा या मुझे महबूब फरमाए इन अमड़ जे खिदमत करण सां रब राज़ी थींदो आहे। अमड़ जे कदमनि हेठां जन्नत या। पैगंबर हीअ फतवा ॾेई विया, फरमायई अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। पैगंबर जे अचण सां औरत खे इज़त मिली आहे, औरत खे शोहरत मिली आहे, औरत जो मान मथां थी पियो आहे। मुंहिंजे महबूब फरमायो आहे या बहैसियत औरत जंहिं तोखे ॼणियो आहे इहा तुंहिंजी वालिदा अमड़ा, इन जे कदमनि हेठां जन्नत आहे। साईं जन फरमाए इहा औरत जेकॾहिं बहैसियत तुंहिंजी न्याणी आहे या तुंहिंजे घर में रहमत थी पई आहे, ख़ुदा जो कसम आहे पैगंबर पाक पारत बि कई आहे। साईं जन फरमायो जंहिंखे न्याणी ॼमी मां मुहम्मद उन्हनि खे मुबारक ॾियां, छो त उन दौर ज़माने में जंहिं माण्हूअ खे न्याणी ॼमंदी या त ज़ालिम थी करे उनखे दरगोर कंदो, ज़िंदह पुरींदो, न्याणी जे ॼमण ते घर छॾे वेंदो, न्याणी जे ॼमण ते घरवारी खे मार ॾींदो हो, गुस्सो कावड़ींदो हो। हाणे तव्हां थोरी दीद दौड़ाए ॾिसो, उहा हवा अॼुकल्ह हलंदी पई आहे। उन दौर ज़माने में न्याणियुनि खे जहिड़ो पुरींदा हुआ, हिन दौर में न्याणियुनि खे वेहारियो थो वञे ऐं मारियो बि थो वञे। उहे बि ज़ालिम हा, पर अॼु ज़ालिम चढ़ी विया। हू बि ज़ुल्म आहे, न्याणियुनि खे जहिड़ो पुरण बि ज़ुल्म आहे, ही बि ज़ुल्म आहे। न्याणीअ खे हक़ु नथो मिले पियो ऐं न्याणीअ खे जहिड़ो पूरियो थो वञे पियो। हेॾे वरी न्याणीअ खे वेहारियो थो वञे, न्याणी जो हक़ु गसब कयो थो वञे। जीअं हक़ जे मुतालिक़ उलमा अॻ में बयानु करे विया, भाइर न्याणियुनि जो हक़ु कोन ॾियनि पिया। जेकॾहिं न्याणियूं घुरनि थियूं त गुस्सो ऐं कावड़ा, ईअं आहे या न? होॾे बि ज़ुल्म हो। ज़ुल्म जी पाड़ पटण जे लाइ मुस्तफ़ा अहिड़ा दर्स ॾिना, ख़ुदा जो कसम आहे मुस्तफ़ा हिजरत करे मदीने आया। उहे न्याणियूं हूं जेके ख़ुशीअ में शेर चवनि पियूं, पैगंबर जो इस्तक़बाल कनि पियूं। छा चवनि पियूं? महबूब तुंहिंजे अचण सां असांजी इज़त मथे थी वई आहे। मियां वाली जो किसो तव्हां कोन ॿुधो आहे? इहो ज़ालिम 7-8 फेर करे न्याणीअ खे मारे छॾियो आहे। उन खां बाद में पंजाब जे इलाइक़े में वरी ॿियो वाक़ियो अची वियो आहे। हिकु न्याणी ॼमी, ॿी न्याणी ॼमी आहे, टी न्याणी ॼमी आहे, परवश न्याणी जी कंदो पियो आहे। जॾहिं औरत खे घरवारीअ खे चौथी न्याणी ॼमी आहे, गुस्सो हमरा खे एॾो अची वियो आहे, ज़ालिम एॾो बणिजी वियो आहे जो चइनी न्याणियुनि खे गोलियूं हणी मारे छॾियो अथई। अल्लाहु अकबर। हू जहिड़ो पुरींदा हुआ। मके पाक जे अंदरि उहो क़ब्रस्तान मौजूदु आहे। हिन गुनहगार अखियुनि सां उहो क़ब्रस्तान मां ॾिसी आयो। 6 क़ब्रूं मूंखे नज़र दोस्तनि ॿुधायूं त इहो क़ब्रस्तान उहो आहे पैगंबर जे दौर में, अॻ में, जहालत वारे ज़माने में न्याणियूं जहिड़ो पुरींदा। इहे 6 क़ब्रूं उन्हनि न्याणियुनि जूं जिन खे जहिड़ो पूरियो वियो हो। तंहिं बि कोन्हे, न त न्याणियुनि जा हक़ ॿुधायां। हा ओ ज़ालिमो, ज़ुल्म खां बाज़ अचो, ख़ुदा जे कहर खे सॾु न कयो। रब रियायत कई आहे, ढकु ढकियो आहे।
रब जी पकड़ ॾाढी सख़्त आ, पर हिन उम्मत ते रब ढर भी ॾेई छॾी आ, परदो भी रखियो आ। गुनाह करण जे करे शक्ल न मटी आ। शो त मुझे साईं मेरा जवारी रात उम्मत जे गुनाहन मिसाली गुनाहन के ॾिसी करे मायूस थी विया। रब करीम दिल जाए ॾिनी आ। रब मुझी उम्मत गुनाह कंदी, गुनाह करण जे करे मुझी उम्मत जूं शक्लियूं न मटजी वेंदियूं, इज्तिमाई अज़ाब न ईंदो। कोनो किरदतन खासिन साबिक़ उम्मतुन जा ज़िक्र कुरान में हा। गुनाह करण जे करे बांदर बोला सूर थी वया। मेराज वारे सफ़र में मुस्तफ़ा के पंहिंजे उम्मत जा मिसाली गुनाह ॾेखारिया विया। साईं जन मायूस थी विया, है मुंहिंजी उम्मत जो छा हाल थींदो, एॾी मुंहिंजी उम्मत गुनाह कंदी, हर गुनाह हिन उम्मत में आ। ख़ुदा जो कसम आ, पैगंबर के रब दिल जाए कहिड़ी ॾिनी आ। क़ुरान के खोल रब कसम खणी हीअ ॻाल्हि कई आ। फरमायईं वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। सभई चो सुभान अल्लाह। हिन उम्मत में अल्लाह एडो एहसान कयो आ, मेहरबानी कई आ, जो हिन उम्मत जी मेहनत थोड़ी आ, मजदूरी घणी आ। नबी भी आखिरी, उम्मत भी आखिरी, किताब भी आखिरी। आई ही उम्मत आखिर में आ, पर जन्नत में अवल वींदी। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम तौरात पढ़ियो हो, मिलियो हो तौरात ज़मीन ते, उम्मत के तौरात पढ़ाए पियो, बुधाए पियो, समझाए पियो, सेखाए पियो। ॾिठई तौरात में त उहा उम्मत जेका ईंदी आख़िर में वींदी जन्नत में अवल। मेहनत थोड़ी हुंदसि, मज़दूरी घणी हुंदसि। अर्ज़ के मौला इहा उम्मत मूंखे ॾे। जवाब कहिड़ो मिलियो? रब फरमाई आख़िरी नबीअ जी उम्मत आ, शान वारी आ, जंहिंजी मेहनत थोड़ी मज़दूरी घणी। अर्ज़ थो करे मौला हाओ मेहनत थोड़ी मज़दूरी घणी, अचे आख़िर में, वञे अवल जन्नत में। वो भला मां कलीम खे भी उन आखिरी नबी जो उम्मती बणा। अर्ज़ कयईं मेराज वारे सफ़र में साईं जन वापसि मोटिया, 6हें आसमान ते वरी कलीम मुलाक़ात कंदो पियो आ। हबीब ॾे ख़बर कि अल्लाह तोहफ़ा ॾिना घणा। सूरतुल बकरा आखिरी आयात और सूरतुल फातिहा माशाअल्लाह। ऐं ॿी तोहफ़ो अल्लाह खां मां घुरी वरितो 50 निमाज़। अच्छा घुरी करे अल्लाह खां तोहफ़ो वरितो थी 50 निमाज़। मुंहिंजो तजुर्बो आहे, तुंहिंजी उम्मत काथों पढ़ंदी हूंदी बि कमज़ोर। पैगंबर के उम्मत जो फ़िक्र आहे, वापसि वरी विया। अल्लाह खे बि ॻाल्हि वणे पई त हबीब वरी वरी अचे, दीदार ऐं दर्शन करे। कलीम के भी बार बार मशवरो ॾींदे मज़ो पे आयो, महबूब अल्लाह जो दीदार करे अचे, वरी भाकुर थियनि, मरहबा थे। ईअं न बाबा? 5 वञी बचूं घणियूं? 5। वरी भी कलीम मशवरो थो ॾे। हबीब हदीस पाक जे अंदरि अचे थो, हबीब फरमाए कलीम हर चकर में 5 बचूं, हर चकर में 5 खुटियूं, वरी मता 5 बचूं हन। इहो भी अल्लाह वापसि वठे। वञा थो उम्मत खे पार त कयां थो, खणी थो वञा, हया थो अचे वापसि थियण जे लाइ। उम्मत जो फ़िक्र हो। रब साईं फरमाया हबीब गणती न कर ॾिनियूं 50 हुयूं मां, ऐं अदद में खोट, अदद में कमी थी वई, सवाब में कमी नाहे। मेहनत थोड़ी मज़दूरी घणी, जेकॾहिं तुंहिंजी उम्मत पढ़े 5 वक़्त, साॻो खाते में सवाब 50 जो। होॾे तौबा जो मामलो इहो आहे, हेॾे तौबा जो मामलो इहो आहे। गुनाह त माफ़ थी वेंदा, गुनाह जी जाइ ते नेकियूं मिली वेंदियूं। इहो बि फ़ैसिलो रब क़ुरान में ॾेई छॾियो आहे। फरमायईं इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात वकान अल्लाहु गफूरर रहीम।
महल थी मोकियो थी टाइम थी ओ बुटा साहिबान मुझे मथा हक़ थो थे जो तव्हांखे मां सम्झाया बुधाया व अंदर अशीरत कल अक़रबीन वारो हक़ अदा कया महल थी मोकियो थी टाइम थी तोबा जा दर खुलियल थी हुल हुलियल थी रब जी रहमत सॾींदी पई थी मता शैतान जे विसविसात में हलियो वञी दिल दिमाग़ में तोखे ख़दशा पैदा थियनि यार सॼी ज़िंदगी जवानी विञाई आहे पोड़ पजी वई आहे हाणे बिस्तरे जे हवाले थी वियो आहे हाणे नेकियूं कहिड़ियूं कंदुसि हा शैतान या सिध ॾींदो आहे विसविसा विझंदो आहे रब जो फ़ैसिलो आहे उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात रब तो फरमाए बाना सच्ची दिल सां तौबा कंदो गुनाह तो माफ़ कराईंदो माए बेसराईंदो माए ठहराईंदो माए पर उन जी जाइ ते नेकियूं लिखराईंदो माए मां अल्लाह तुझे गुनाहनि खे कन्वर्ट करे छॾींदुमि महिनत थोरी मज़दूरी करी हिन उम्मत में ऐं अल्लाह साईं अहिड़ा तोहफ़ा रखी छॾिया ॾेई मुहम्मद खे छॾिया उम्मत लाइ लैलतुल क़दर भी हिन उम्मत के लैलतुल बरात भी हिन उम्मत के रमज़ान जो महीनो भी हिन उम्मत के ही पंहिंजो मुक़द्दस कलाम भी हिन उम्मत के न ॾिठो आहे ख़ुदा न ॾिठो आहे रसूलुल्लाह ॾिठो आहे हिन वक़्तु कलामुल्लाह जंहिंजो हिकिड़ो हरफ़ पढ़ण सां नेकियूं मिलनि हिकिड़े लफ़्ज़ सां 30 नेकियूं हिकिड़े हरफ़ सां 10 नेकियूं अलिफ लाम मीम ये 3 हरफ़ मिली लफ़्ज़ बणियो पैगंबर फरमायो 30 नेकियूं चओ न सुभान अल्लाह पोइ अंदाज़ो लगायो ही उहो अल्लाह जो मुक़द्दस किताब आहे क़ुरान आहे ऐं महिमान आहे जे हिन खे पढ़ंदे गुनाह त माफ़ थींदई हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं बीठो घुरे हिकिड़ो माण्हू पियो थो क़ुरान पढ़े ख़ुदा जो कसम आहे घुरण वारे खे रब घटि ॾींदो क़ुरान पढ़ण वारे खे अल्लाह घणो ॾींदो हिकिड़ो माण्हू क़ुरान छड़ो पढ़े थो हिकिड़ो माण्हू पियो थो रोए अखियुनि मां नार वहाए घुरे मौला ही शइ ॾे ही शइ ॾे ही शइ ॾे हर हिकु दुनिया जी काई नेमत नथो छॾे घुरे थो पियो हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे घुरण वारे खे घटि मिलंदो क़ुरान पढ़ण वारे खे अल्लाह बिना घुर जे घणो ॾींदो पोइ पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो न जे पाण न पढ़ी सघिया हो त क़ुरान बच्चनि खे पढ़ायो आलमनि सां मुहबत कयो पैगंबर चयो आलिम थियो तालिब थियो सामिय थियो मुहिब थियो वलो कान ख़ामिसा 5 दर्जे में न वञिजो साईं 5 दर्जो कहिड़ो आहे साईं जन फरमाया आख़िरी दर्जो ॾिसांव थो ॿुधण जो बि वक़्तु तव्हां वटि न आहे त उलमा सां मुहबत कयो उलमा जी दिलि में मुहबत रखो वलो कान ख़ामिसा 5 दर्जे में न वञिजो 5 दर्जो कहिड़ो आहे आलिमनि सां नफ़रत न कजो आलिमनि जी मुखालफ़त न कजो तंहिं करे उलमा सां मुहबत कयो उलमा सां मुहबत करण जे करे बि ख़ुदा जो कसम आहे माण्हू जन्नत में खोड़ वेंदा छो त अल उलमा वरसतुल अंबिया नबी जे दीन जा वारिस उलमा केरु बाबा नबीअ जे दीन जा वारिस केरु ऐं हक़ सच वारी जमात जमियत उलमा इस्लाम अथव जंहिंमें आलिम जमे गफ़ीर जमे कसीर हो हिन जमात में वक़्त जा वली थी कुतुब थी अब्दाल थी मुदरस थी मुहदिस थी मुफ़सिर थी शेखुल हदीस थी आलिम थी ख़तीब थी मुबल्लिग थी शाइर थी हिन जमात में अचो बाक़ी थी कचो हा ॾच खां बचो चओ हिन उलमा जो साथ ॾींदासीं हिन जमात जो साथ ॾींदासीं क़ाइदीन जे हुकुम ते चओ लब्बैक चई करे निकिरी पवंदासीं ये मिसकीननि ग़रीबनि जा हॾॾोखी अथव ख़ुदा जो कसम आहे पाकिस्तान जे आइन जो मसइलो हुजे मसाजिद जो मसइलो हुजे मदारस जो मसइलो हुजे वतन अज़ीज़ जो मसइलो हुजे पाकिस्तान जे 73 जे आइन जो मसइलो हुजे ख़त्म नुबुवत जो मसइलो हुजे तोखे ॿी काई जमात नज़र न ईंदी हक़ सच वारी जमात तोखे नज़र ईंदी त हर मैदान ते जमियत उलमा इस्लाम ऐं उन जा अकाबरीन तोखे नज़र ईंदा तंहिं करे उलमा जा हथ मज़बूत कयो भुटा साहिबान महल न विञाइजो मोकियो न विञाइजो ख़ुदा जो कसम आहे मोकियो हथों वियो आहे जेको गुनाह थियो आहे जेकॾहिं असां उहो वोट ॿिए खे ॾिनो आहे उन गुह में गुनाह में असां बि शामिल हूं पर तौबा जा त दरवाज़ा खुलियल आहिनि पर इंसान भुलियल आहिनि मोटी अचो तौबा ताइब थियो अॻिते वेल न विञाइजो रब साईं जेको मूंखां चवरायो क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए
उन आलम सालिह अल्लाह ताला उन औरत के जैं कुरान करीम जो तफ़सीर ऐं अहादीस मुबारक पढ़ी आहे मां असातिज़ा किराम के मुबारक ॾियां और मुआविनीन के भी मुबारक ॾियां ऐं उन जे वालिदैन के मुबारक ॾियां जन पंहिंजी नियाणीअ खे कुरान करीम जो आलिम ऐं हदीस जो आलिम बणायो आहे। छल रब करीम समूरनि जे बचड़नि खे नियाणियुनि खे हीअ नेमत उज़मा नसीब फरमाए। नेमत उज़मा कलामुल्लाह चओ न सुभान अल्लाह। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।